पीएम ख़बर नाज़रीन अवांखे ठटो मां ॾींदासीं जिते सिंध जी तारीख़ी ढंढ कींझर ऐं कोहिस्तान जी ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ मार्च कयो वियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया ठटो मां जिते सिंध जे तारीख़ी ढंढ कींझर ऐं कोहिस्तान जी ज़मीनुनि ते थींदड़ कब्ज़नि ख़िलाफ़ मार्च कयो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सिंध जे तारीख़ी ढंढ कींझर ऐं ठटे जे कोहिस्तानी इलाइक़े में थींदड़ वाधार ऐं नाजाइज़ कब्ज़नि तोड़े लैंड ग्रेबर जे ख़िलाफ़ चिलिया खां चिलिया जे कींझर पॉइंट चिलिया खां ठटे ताईं हिकु एहतिजाजी मार्च कयो वियो आहे जंहिंमें अवामी फोरम लाड़ अवामी फोरम जे अॻुवाननि अयाज़ लाचारी हैदर छोरो जे अॻुवानी में हिकु एहतिजाजी रैली जेका आहे कढी वई जेका हिन वक़्तु ठटे प्रेस क्लब ते पहुतल आहे। उन रैली में एसटीपी जे ज़िले सदर जलाल शाह ऐं बिरोही साह जे अॻुवान असगर बिरोही समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीम जे कारकुन ऐं अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई आहे। हिन एहतिजाजी मार्च में नारेबाज़ी कई वई आहे कींझर ढंढ ते थींदड़ कब्ज़नि नाजाइज़ कब्ज़नि तोड़े कोहिस्तान जे वॾे एराज़ी ते मुसलसल थींदड़ वाधार ऐं गैर कानूनी कब्ज़नि ऐं गैर कानूनी तौर ते ज़मीननि जी बंडरबांट ऐं ज़मीननि जा खाता जेके आहिनि जालसाज़ी ज़रिए फबाइण वारे मामले ते सख़्तु एहतियात कंदे नारेबाज़ी कई वई आहे। अॻुवाननि ख़िताब कंदे चयो आहे त सिंध जे तारीख़ी ढंढ कींझर जे किनारनि ते मुख़्तलिफ़ हक़नि ते कब्ज़ा थींदा रहिया आहिनि। ताज़ो चिलिया पॉइंट ते कब्ज़ो कयो वियो पर इंतिज़ामिया उते बेहसी जो मुज़ाहिरो कयो। साॻिए वक़्तु कोहिस्तान जमपीर जे इलाइक़े में नूरियाबाद ताईं ठटे ऐं जामशोरे जे कोहिस्तान ते जिते वालार थी रही आहे उते ताज़ो जमपीर जे आसपास जी वॾी एराज़ी ते हज़ारे एकड़ ज़मीन ते वालार कई वई आहे। बासुर गैर मक़ामी जेके कब्ज़ागीर आहिनि उन्हनि उते कब्ज़ा करे दावतूं शुरू करे छॾियूं आहिनि पर इंतिज़ामिया उनजे ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। इन्हनि चेताव ॾिनो आहे त फौरी तौर ते जेके नाजाइज़ कब्ज़ा आहिनि उहे ख़ाली न कराया विया ऐं कींझर ऐं कोहिस्तान तां वालार ख़तमु न कई वई त एहतिजाज जो दारो वधायो वेंदो। महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। पीएम ख़बर नाज़रीन अवांखे दादू मां ॾींदा